दोस्तों, किताबनि जे तारीफ़ी सिलसिले जे हवाले सां हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे उहो किताबु आहे सफ़रनामे जो। ऐं हिन सफ़रनामे जो नालो आहे भागवंदन जो मुल्क मलाइशिया। भागवंदन जो मुल्क मलाइशिया ही किताबु सफ़रनामे ते मुश्तमिल आहे जेको लिखियो आहे डॉक्टर शाह मुराद चांडियो। डॉक्टर शाह मुराद चांडियो जेको मलाइशिया मां PhD करे आयो आहे, पर उन दौरान हुन मलाइशिया जे हवाले सां जेको कुझु ॾिठो आहे या जेको हुन पंहिंजे इर्द गिर्द महसूसु कयो आहे उहो कलम जे नोक ते आणे ऐं उनखे हिकिड़े सफ़रनामे जे रूप में छपायो आहे। हीअ किताबु कंवल पब्लिकेशन कंबर पारां छपराए पधिरो कयो वियो आहे। किताब जी अर्पना में लिखियलु आहे पंहिंजी हमसफ़र आबदा कंवल जे नाले, जंहिंजे सब्र, शुक्र, हिमत ऐं ताउन सां मलाइशिया मां कामयाब थी वापसि आयासीं। हीअ किताबु जेको 2019 में छपजी पधिरो थियो आहे ऐं हिन किताब जो जेको महाग आहे उहो सिंध जे नाले वारे सफ़रनामा निगार मोहतरम अल्ताफ़ शेख लिखियो आहे। ऐं अल्ताफ़ शेख जेको पाण सफ़रनामा लिखण जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे, उन जा सफ़रनामा हंधे माॻे मशहूरु आहिनि ऐं तमामु घणा दिलचस्प अंदाज़ में लिखियल हूंदा आहिनि। उन जॾहिं हिन किताब जो महाग लिखियो आहे ऐं हिन किताब जे हवाले सां ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि पंहिंजे महाग जे अंदरि कई आहे त जेकॾहिं के माण्हू मलाइशिया घुमण लाइ वञनि था या हायर स्टडीज़ लाइ वञनि था त उन्हनि खे हीअ किताबु शाह मुराद चांडियो जो लिखियलु किताबु भागवंदन जो मुल्क मलाइशिया ज़रूरु पढ़णु खपे। किताब जे अंदरि मलाइशिया जे केतिरनि ई माॻनि जो ॾाढो दिलचस्प अंदाज़ में ऐं मालूमाती अंदाज़ में ज़िक्र कयल आहे। इन किताब में 2 अखर लिखिया आहिनि ज़फ़र मंगी, जॾहिं त पंहिंजे पारां में डॉक्टर शाह मुराद चांडियो लिखियो आहे। हिन किताब में जेके मुख़्तलिफ़ मौज़ू शामिल आहिनि, मलाइशिया ते हिकु नज़र, मलाइशिया सची पची एशिया, मलाइशिया जा कहिड़ा शहर घुमणु घुरिजनि, अहिड़े तरीक़े सां हिन में खोड़ सारा मौज़ू आहिनि ऐं दिलचस्प मौज़ू आहिनि। जॾहिं तव्हां हिन खे पढ़ंदव त तव्हांखे यकीनन मलाइशिया जो हिकिड़ो पूरो फ्लेवर अची वेंदो ऐं उतां जो पूरो कल्चर, उतां जूं रीतियूं रस्मूं ऐं उतां जा जेके ख़ासि प्लेसिस आहिनि या उते जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा इवेंट्स थियनि था, यकीनन तव्हां हीअ किताब जॾहिं पढ़ंदव त तव्हांखे मज़ो ईंदो। हिन किताब जे बैक टाइटल ते डॉक्टर शाह मुराद चांडियो जी ख़ूबसूरत तस्वीर मौजूदु आहे। हीअ किताब जंहिंखे कंवल पब्लिकेशन कंबर पारां छपरायो वियो आहे 200 सिफ़नि ते मुश्तमिल आहे। हिन जे ॿिन्ही फ्लैप्स ते बि तस्वीरूं शामिल आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ कैप्शन्स पिणु ॾिना विया आहिनि ऐं गॾोगॾु हिन किताब जे अंदरि जेके इब्तिदाई सुफ़ा आहिनि उन में मलाइशिया जे चूंड, मलाइशिया जी सुञाणप बणिजंदड़ पेट्रोनास जाड़ा टावर सां तस्वीर, हिन क़िस्म जूं ख़ूबसूरत 4 कलर में तस्वीरूं पिणु शामिल आहिनि सफ़रनामे में। जेके दोस्त सफ़रनामनि सां दिलचस्पी रखनि था उन्हनि जे लाइब्रेरी में भागवंदन जो मुल्क मलाइशिया ही किताब जेको डॉक्टर शाह मुराद चांडियो जो लिखियलु आहे सफ़रनामो आहे, यकीनन तमामु घणो हिकिड़ो अहम ऐं ख़ूबसूरत इज़ाफ़ो हूंदो।